नाज़रीन, सिंध में अक्सर स्कूल बंद ऐं मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल, मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरतहाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जा तालीम माहिर ऐं सानिअवंदन बि तालीम जी तबाही जो वॾो कारण ॼाणल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि। असां अॼु उन सॼी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अव्हां खे आगाह कयूं पिया त सिंध में अक्सर स्कूल बंद, मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल, मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जे तालीम माहिरनि ऐं सानिअवंदन बि तालीम जी तबाही जो वॾो कारण ॼाणायल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध में अक्सर स्कूल बंद, मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल, मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जा तालीमी माहिर ऐं सानिअवंदन बि तालीम जी तबाहीअ जो वॾो कारण ॼाणल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध में अक्सर स्कूल बंद, मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल ऐं मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध में अक्सर स्कूल बंद, मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल ऐं मास्तरनि जूं गैर हाज़िर ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण जे करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जे तालीमी ऐं माहिर ऐं सानिअवंदन बि तालीम जी तबाही जो वॾो कारण ॼाणायल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि। सिंध में अक्सर स्कूल बंद पियल आहिनि, मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल, मास्तरनि जी गैर हाज़िर ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। असां अॼु उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा थरपारकर मां एजाज़ बजीर, मीरपुर ख़ास मां फज़ल शहर, उमरकोट मां सुहेल कुंबर ऐं दादू मां मुश्ताक शहाणी। इन हवाले सां मिठी खां वधीक अपडेट मालूम कंदासीं। एजाज़, अव्हां खे आगाह कयूं पिया, नाज़रीन, सिंध में अक्सर स्कूल बंद आहिनि, मॉनिटरिंग सिस्टम गैर फ़ाल ऐं मास्तरनि जी गैर हाज़िर ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। दादू खां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मुश्ताक शहाणी। जी मुश्ताक, स्कूल जी सूरत हाल जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, दादू ज़िले में टोटल स्कूल 1769 आहिनि, जंहिंमें जोही तलके जा स्कूल 354 आहिनि, उनमें बंदि पियल आहिनि 60 स्कूल। केनशाह जा टोटल प्राइमरी स्कूल आहिनि 369, उनमें बंदि पियल आहिनि 201। मेड़ जा प्राइमरी स्कूल आहिनि 355, उनमें बंदि पियल आहिनि 155। दादू में प्राइमरी स्कूल आहिनि 487, उनमें बंदि पियल आहिनि 95। ऐं जेके घोसड़ू मास्तर ऐं आदि गैर हाज़ुर सरकारी लिस्ट मुताबिक़ 1000 खां मथे आहिनि। PST ऐं GST मॉडिफिकेशन जे मुद में पैसा भरे जेके बंदि स्कूलनि में उन्हनि जा आर्डर लॻा, उहे पंहिंजा स्कूल मटाया आहिनि। बायोमेट्रिक ऐं ऑफिसरनि जे मिली भगत जे करे बंदि पियल स्कूल न खुली सघिया आहिनि ऐं बायोमेट्रिक वारा मास्तरनि खां 5000 फ़ी रिश्वत वठण लॻा, जेके स्कूल नथा वञनि। ऐं दादू ज़िले में 350 खां मथे स्कूल एजुकेशन जे डेटा खां डिलीट थियण जा इंकशाफ थिया आहिनि। मां खे इहो ॿुधाईंदो हलां, कॉन्टीजेंसी बजट हर तलके वाइज़ 1 करोड़ रुपया टीओ खे मिलंदा आहिनि स्कूल जी मरमत ऐं ग़रीब शागिर्दनि ते ख़र्च थियण लाइ। से बि ग़रीब शागिर्दनि ऐं स्कूल जी मरमत ते न लॻाया वेंदा आहिनि। दादू DO प्राइमरी वटि 50 खां मथे 2022 वारी बोर्ड में 50 खां मथे NGOs मुख़्तलिफ़ स्कूलनि में कमु करण लाइ आया हुआ। से बि कागज़नि में कमु मुकमल थिया आहिनि, सरज़मीन ते कारियारा कख आहिनि। 2022 वारी बोर्ड जे मुद में DO प्राइमरी
RSU के स्कूलनि जे सहायता लाइ वाटर कूलर, टेंट ऐं साइंस जो सामान यूनिसेफ तरफ़ां मिलियो हो, पर उहो सामान बि खपाइण जो इंकशाफ थियो आहे, स्कूलनि में न पहुतो आहे। फर्नीचर पिणु DO प्राइमरी पारां प्राइवेट स्कूलनि खे विकिरो थियण जा इंकशाफ थिया आहिनि। हार्ड एरिया में जेके नवां GST ऐं PST स्कूलनि मास्तर खयां विया, से बि स्कूलनि वञण बदिरां मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करण लॻा। जी मुश्ताक, आगाह कजो त PST ऐं JST टीचर्स ऐं ॿियनि मुलाज़िमनि ते बदल हिकु रिपोर्ट DHO जारी कई, जंहिंमें गैरहाज़िर टीचर्स ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणण जो चयो वियो हो। असांजे नाज़रीन खे आगाह कजो त उन ते कुझु अमल कयो वियो आहे? न, बिल्कुलु DO प्राइमरी उन ते को बि अमल न कयो आहे। जॾहिं त DO प्राइमरी सां राब्ते करण जी कोशिशि कई त मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जी ठीकु आहे मुश्ताक, जी महिरबानी। नाज़रीन, सिंध में अक्सर स्कूल बंद, मॉनिटरिंग सिस्टम गैरफाल, मास्तरनि जी गैरहाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़े में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जे तालीमी माहिरनि ऐं सानियावंदनि बि तालीम जी तबाही जो वॾो कारण ॼाणायल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि। अमा खे आगाह कयूं पिया, सिंध में अक्सर स्कूल बंद, मॉनिटरिंग सिस्टम गैरफाल, मास्तरनि जी गैरहाज़िरी ऐं स्कूल जी इमारत ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल पिणनि जे वाड़नि में तब्दील थी वियूं आहिनि। अमा खे आगाह कयूं पिया, अक्सर स्कूल बंद आहिनि, अक्सर स्कूल माल जे वाड़नि में तब्दील थी विया आहिनि। सिंध में अक्सर स्कूल बंद आहिनि, मॉनिटरिंग सिस्टम गैरफाल ऐं मास्तरनि जी गैरहाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़बून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील थी वियूं आहिनि। इन हवाले सां मीरपुर ख़ासि मां फज़ल शहर लाइन मौजूद आहे। जी फज़ल शहर, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि अमां वटि स्कूल जे हवाले सां? जी, तव्हांखे ॿुधायां थो त जीअं हाणे ज़िलो मीरपुर ख़ासि आहे त ज़िले मीरपुर ख़ासि में 13,000 खां मथे जेको प्राइमरी स्कूल आहिनि, जिन में जेको इमारतूं बि न आहिनि। काफ़ी जेके स्कूल आहिनि जिन में इमारतूं न आहिनि, जिन में फंड न आहे। जेके हिते जा ऑफिसर आहिनि, DO, EDO ऐं डायरेक्टर आहिनि, उहे जेको आहे हुन जेके SMC जा फंड आहिनि, उन्हनि खे जेको आहे पंहिंजा मनपसंदि माण्हू जेको आहे सो चेयरमैन चूंडे उन जा उहो फंड जेको आहे कढी जेको आहे मुसलसल जेको आहे सो ही गुज़िरियल 5 सालनि खां वठंदा जेको खाईंदा था अचनि। जंहिं सबबु जेको आहे सो उते जेको फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। ऐं ॿिए तरफ़ वरी पाण हलूं था त मीरपुर ख़ासि जेको तालको आहे ज़िले समेत, हाणे वरी असां जेको तालके जी ॻाल्हि कंदासीं त तालके मीरपुर ख़ासि में 40 जेको आहे सो खां 45 जेके स्कूल आहिनि, उन्हनि में हिकु स्कूल में जेको आहे 40 खां 42 उस्तादनि जी जेको आहे सो मुक़ररी कई वई आहे। जॾहिं त जेको आहे सो उहे उस्ताद जे करे ॿाहिराड़ी वारे इलाइक़नि ते मोकिलिया वञनि। जीअं तालका आहिनि, जीअं 7 तालका आहिनि, त 7 तालकनि में उस्तादनि जी खोट आहे। जंहिं सबबु जेको आहे सो तालके सिंधड़ीअ में सभ खां वधीक स्कूल जेको आहे सो बंदि आहिनि। जॾहिं 420 स्कूल हुआ जेके हलंदा, जिन मां जेको आहे 96 जेको आहे सो अमलदारनि ऑफिसरनि जी मिली भगत करे जेको आहे 96 स्कूलनि खे मुकमल तौर रिकॉर्ड मां जेको आहे ख़तमु करे क्लोज़ कयो वियो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो बाक़ी 324 सां बचनि, त 324 में जा जेको आहे सो हिन टाइम जेको स्कूल हलनि पिया उहे 200 स्कूल हलनि था। ऐं 200 स्कूलनि में हिकु मास्तर आहे। ऐं प्रॉपर जेको तरीक़ो आहे त 30 ॿारनि ते हिकु उस्ताद हुजणु खपे, त उन 30 ॿारनि ते बि जेको आहे सो हिकु उस्ताद न आहे। जंहिं सबबु जेको स्कूल बंदि आहिनि। ऐं जेको आहे सो जेके स्कूलनि जी जेको आहे सो इमारतूं ढही पट पइजी चुकियूं आहिनि, जिन जा जेको केतिरा ई जेको इमारतुनि जा जेके चापड़ किरण सबबु जेको आहे शागिर्द ऐं स्कूली ॿार जेके आहिनि ज़ख़्मी थिया, त उनजा वालदेन जेको आहे सख़्तु परेशानी जो शिकार। त जीअं असां उन्हनि खे मोकिलियूं था स्कूल, त उते जेको आहे इहे इमारतूं ढहनि थियूं, किरनि पियूं। इन्हनि जी आख़िर मरम्मत छो न पई थिए? उन जा इहे जेके ईंदड़ फंड आहिनि उहे केॾांहुं पिया वञनि? उहे जेको हिते जा DO आहिनि या डायरेक्टर आहिनि या अमलदार आहिनि, उन्हनि जी मिली भगत सबबु उन जी इमारतुनि जूं जेके आहिनि उहे जेको आहे सो मरम्मत नथी सघी आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे फंड SMC फंड रखिया वेंदा आहिनि, जंहिं सबबु जेको आहे स्कूलनि में जेको फर्नीचर जी जेका खोट आहे उनखे पूरो करण लाइ, त उहे बि जेको आहे सो उहे जेको अञा ताईं इस्तेमालु न थी सघिया आहिनि। उहे जेको स्कूलनि मां जेको SMC फंड निकिरनि त पिया, पर इहे वञनि केॾांहुं त इहा का ख़बर न आहे। उनजो जवाबु केरु ॾियण लाइ तयारु न आहे। उते जा जेको ॿार आहिनि उहे जेको स्कूलनि जेको कुर्सियुनि ते वेही पढ़ण बजाए हू पट ते वेही पढ़ाई जेको आहे कनि था। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको तालको हुसैन बख्श मरी आहे, उहो मीरपुर ख़ासि सां जेको गॾु आहे, त उन में बि जेको आहे
जेको उस्तादनि जी खोट आहे, जंहिं सबबु जेको आहे जेको 40 खां मथे स्कूल आहिनि उहे मुकमल तौर रिकॉर्ड मां ख़तमु करे बंदि कया विया आहिनि। उहो ऑफिसरनि जेको आहे पंहिंजी मिली भगत करे उनखे बंदि कयो वियो आहे। उन सबबु जेको आहे उते जे स्कूलनि में जेको उस्तादनि जी बि खोट आहे। जॾहिं IB टेस्टूं वरितियूं, जॾहिं उस्ताद जेको आहे भर्ती कया विया त उहे उस्ताद किथां विया? उहे जेको आहे सिफ़ारिश तहत जेको आहे हिकु हिकु स्कूल में जेको उनखे शहर में रखियो वियो आहे। जेको हिकु हिकु स्कूल में 40 खां 42 जेको आहे स्कूलनि में जेको आहे उस्तादनि जी मुक़ररी कई वई आहे, जंहिंमें जेको आहे मास्तरियाणियूं बि आहिनि, उस्ताद बि आहिनि। उहे जेको आहे उन जेको हिते शहर में जेको आहे पंहिंजे घरनि खे वेझो जेको हुजण करे जेको उहो शहर में नौकिरी कनि थियूं, पर जेको आहे ॿाहिरि जे इलाइक़नि में उस्ताद या मास्तरियाणियूं नौकिरी करण लाइ तयारु न आहिनि। उहो को तरीक़ा जेको आहे रिश्वतूं ऑफिसरनि खे जेको आहे पैसा ॾेई ऐं जेको आहे उते ट्रांसफर कराइनि थियूं। असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त मजमूई तौर ते केतिरा स्कूल आहिनि जेके बंदि पियल आहिनि हिन वक़्त ताईं? मजमूई जेको आहिनि स्कूल हाणे हिननि ऑफिसरनि हिकिड़ी वॾी जेको आहे कयो आहे, जेको आहे जलसाज़ी कई आहे, जंहिं सबबु जेको आहे स्कूल हाणे मां जीअं तव्हांखे ॿुधायो तालुके सिंधड़ीअ में जेको 420 स्कूल आहे त उन मंझां जेको स्कूल 200 हलनि था त बकाया टोटल बंदि आहे। त हुननि जलसाज़ी करे जेको 96 खे जेको रिकॉर्ड मां ई ख़तमु करे छॾियो आहे। ऐं उन ई हवाले सां हाणे ज़िले मीरपुर ख़ास में जेके मेन वॾा तालुका जिन में जेको आहे वधि खां वधि स्कूल जेके बंदि आहिनि, जेको सिंधड़ी ऐं जुडो। ॿिए पासे जेके स्कूल आहिनि त हाणे टोटल जेके स्कूल तव्हांजो सुवालु आहे त जेको ज़िले मीरपुर ख़ास में टोटल स्कूल मजमूई तौर केतिरा बंदि आहिनि त जेको आहे 450 खां मथे अॼु बि जेको आहे स्कूल उहे मुकमल तौर बंदि आहिनि, जिन में उस्ताद मुक़रर न थी सघिया आहिनि। अच्छा, इहो ॿुधाइजो त मजमूई तौर कहिड़ा इहे स्कूल आहिनि जेके ज़िबून हाली जी वजह सां बंदि आहिनि? हाणे इन्हनि में जेको आहे तालुके सिंधड़ी जा केतिरा ई ॻोठ आहिनि, जेके इलाइक़ा आहिनि जेको जिन में जेको आहे ॿारनि जी तइदाद वधीक आहे ऐं उते जेको आहे सवारियूं जेके नथियूं वञनि, गाॾियूं नथियूं वञनि त पोइ उस्ताद जेको आहे परे जो सफ़र नथा कनि। जीअं इलाइक़ा आहिनि, ॻोठ आहिनि, जीअं सामारो मोरी थी वई, तालुके सिंधड़ी सामारो मोरी थी वई, ऐं उन खां पोइ हाशिम नगर थी वियो, या हाशिम आबाद थी वई हली, ऐं उन हिसाब सां जेको आहे ॻोठ हाजी अमाल्ला ख़ान शहर थी वियो, उन जो ढेर मिठो फ़कीर थी वियो, रोड शरीफ़ थी वियो। अहिड़ा इलाइक़ा ॿिया जेको परे जा इलाइक़ा पवनि था, स्कूल परे पवनि था, जिते जेको ॿारनि जो तइदाद त वधीक आहे, पर उते जा स्कूल जेको आहे ज़बूं हाल आहिनि, बंदि आहिनि। के त झूपड़ियुनि में हलनि था, के त जेको आहे उते ॿार जेको आहे हेठि ज़मीन ते वेही पढ़नि था, के त वरी जेको आहे वणनि हेठां जेको आहे पढ़ाई जेको कनि था। पर किथे जेको आहे उते उस्ताद वञनि ई नथा, त उते जेको आहे उहो स्कूल क्लोज़ कया विया आहिनि, उनखे बंदि कयो वियो आहे। पर अॼु बि उस्तादनि जी खोट उहा बरक़रार आहे। सिर्फ़ु ऑफिसरनि जी जेका मिली भगत आहे, DO TO ऐं जेको डायरेक्टर आहे उन्हनि जी जेको मिली भगत आहे। जी ठीकु आहे, फज़ल शहर अमा जी महिरबानी। नाज़रीन, फज़ल शहर मीरपुर ख़ास खां असांखे आगाह करे रहियो हुयो त सिंध में अक्सर स्कूल बंदि आहिनि, मॉनिटरिंग सिस्टम गैरफ़ाल आहे, मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़ुबून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जा तालीमी माहिर ऐं सान्य वंदन बि तालीम जी तबाही जो वॾो कारण ॼाणायल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि। अमा खे आगाह कयूं पिया, सिंध में अक्सर स्कूल बंदि ऐं मॉनिटरिंग सिस्टम गैरफ़ाल ऐं मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल जूं इमारतूं ज़ुबून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। ॿाहिराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। उमरकोट खां सुहेल कुंभर लाइन ते मौजूद आहे। जी सुहेल, असांजे नाज़रीन खे तालीम जी सूरत हाल जे हवाले सां आगाह कंदा। जी बिल्कुलु ॿुधाईंदुमि त अमरकोट ज़िले में जेके आहिनि उहो अमर सरकारी स्कूलनि में हिन महिल 1,80,000 खां वधीक जेके आहिनि उहो शागिर्द जेके आहिनि उहो दाख़िल आहिनि। टोटल जेके आहिनि अमरकोट ज़िले में 40 खां वधीक जेके स्कूल आहिनि उहो बंदि आहिनि। जेके अॼु खां 3 साल पहिरीं जेके अमरकोट ज़िले में 750 खां 800 जेके स्कूल हुयूं उहो बंदि हुयूं, पर जेके सूबाई वारी तइलीम थे सरदार अली शाह जो अमरकोट ज़िलो जेको अबाणो ज़िलो हुअण करे अमरकोट ज़िले में जेके तइलीम खाते में काफ़ी जेके बहितरीन अमरकोट ज़िले में हींअर जेके आहिनि उहो 35 खां 40 जेके स्कूल आहिनि उहो बंदि आहिनि। उहो स्कूल बंदि करण जो असांखे सबबु मालूम थियो आहे त जेके गुज़िरियल 1 साल खां जेके उस्तादनि जी मुक़ररी ऐं बदिलियुनि ते पाबंदी हुअण जे बावजूदि जेके कुझु उस्ताद रिटायर थिया आहिनि, कुझु उस्ताद अहिड़ा आहिनि जेके दौरान सर्विस फ़ौत थी विया आहिनि, उन्हनि जॻहनि ते ॿिया उस्ताद भर्ती न हुअण करे उहे जेके 35 खां 40 जेके आहिनि उहे स्कूल बंदि आहिनि। बाक़ी जेके अमरकोट ज़िले में जेके 15,000 खां जेके वधीक उहो PhD उस्ताद जेके वधीक आहे। अमरकोट ज़िले में हिन महिल हाई स्कूल कॉलेज ऐं जेके प्राइमरी स्कूल आहिनि उनमें काफ़ी जेके आहिनि उहो बहितरी आई आहे। हिन महिल 1,80,000 खां वधीक जेके शागिर्द आहिनि
वो अमरकोट ज़िले जी जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके वो तइलीम कराए वठनि ॿुधाईंदड़ त जेके वो गुज़िरियल 1 साल खां जेके उस्ताद भर्ती न थियनि करे काफ़ी स्कूल में जेके किथे उस्ताद जी खोट आहे या जेके वो किथे उस्ताद डेथ थी वई आहे या किथे उस्ताद जेके रिटायर थी विया उन खां पोइ जेके नवां उस्ताद भर्ती न थियनि करे जेके काफ़ी जेके स्कूलनि में जेके वो उस्तादनि खे मुश्किलातूं अचनि पियूं जेके ॿार वधीक हुअण करे उनखे पढ़ाइनि था जेके भर्तियुनि ऐं पाबंदियुनि में जेके अञा जेके नोटिफिकेशन आहे ख़तमु त थी वियो पर अञा ताईं उन ते वो अमल नथो थिए। तव्हांखे ॿुधाईंदो त अमरकोट ज़िले में टोटल जेके वो 42 यूनियन काउंसिल आहिनि तंहिंमें 42 यूनियन काउंसिल में जेके घोषणू उस्ताद खे रोकण जे लाइ 17 जेके वो मॉनिटरिंग जेके असिस्टेंट मुक़ररु कयल आहिनि। हिकु मॉनिटरिंग असिस्टेंट खे 140 खां 150 150 स्कूल जेके वो ॾिना विया आहिनि जेके मॉनिटरिंग असिस्टेंट हिकु महीने में उन स्कूल ते बि जेके वो नथा पहुची सघनि। किथे किथे इहो ख़बरूं जेको बायोमेट्रिक अमलो आहे वो उस्तादनि खां जेके मिलियल अॻु में जेके वो DO या TO या सुपरवाइज़र आहिनि उहे स्कूलनि ते जेके वो पोइता छापा हणी स्कूल विज़िट करे टीचरनि खे स्कूल पढ़ाइण जे लाइ पाबंद कया पर बायोमेट्रिक जेके सिस्टम अचण खां पोइ जेके उस्तादनि जी हाज़िरी आहे वो बायोमेट्रिक थी वई आहे। अमरकोट ज़िले जी 42 यूनियन काउंसिल आहे जेके 10 लख माण्हुनि जी आबादी जो ज़िलो आहे पर हिते जेके वो सिर्फ़ु बायोमेट्रिक जा 17 असिस्टेंट मुक़ररु कयल आहिनि। हिकु बायोमेट्रिक असिस्टेंट खे 140 खां 150 स्कूल ॾिनल वियल आहिनि त हिकु ॾींहं में 2 खां या 3 जेके स्कूल वो विज़िट करे सघे थो। उनजे करे जेके वो मास्टरनि खे जेके छूट मिलियल लॻे त अमरकोट ज़िले जो जेको अधु जेको हिसो उहो डेज़र्ट ते लॻे थो जिते जेके थर आहे जिते जेके फोर व्हीलर गाॾियूं न आहिनि बायोमेट्रिक अमले वटि त उन करे थर जा जेके काफ़ी स्कूल बंदि आहिनि। ॿियो जेके स्कूल उहे बंदि आहिनि जेके अॻे डोनर में जेके वॾेरनि जी सिफारिशनि ते स्कूल ॾिनल आहे जेके स्कूल बिल्डिंग खाते तरफ़ां जेकी बिल्डिंग ते ठाही वई पर स्कूल जो सेमी कोड न आहे। अहिड़ा काफ़ी स्कूल आहिनि जेके स्कूल रिकॉर्ड में कोर्ट में बिल्डिंग ठहियल आहे ऐं पर जेके सेमी कोड में रिकॉर्ड न आहे जॾहिं सेमी कोड में रिकॉर्ड न आहे त तइलीम खातो उते जेके उस्ताद जेके वो मुक़ररु नथो करे सघे SMP या फंड वग़ैरह उहो नथो ॾेई वञे। उस्ताद ऐं SMP या फंड उन्हनि स्कूलनि खे मिलंदा जेके स्कूल DO जे रिकॉर्ड में हूंदा पर जेके लॻे उन्हनि में जेको ज़िले आदमी या दौरो आहे उन्हनि में जेके पर्ची ते सिफारिश ते जेको स्कूल उन जी बिल्डिंगूं ॾिनी वयूं इन ॻोठ में हाई स्कूल था ॾियूं इन स्कूल में मिडल था ॾियूं उहे जेके आहिनि उहे स्कूलूं त ॾिनी वयूं बिल्डिंगूं ठही वयूं पर जेके वो रिकॉर्ड में उहे स्कूल न आहिनि उनजे करे उहो काफ़ी स्कूल जेके आहिनि उहो पहले उहे जेका स्कूल जूं बिल्डिंगूं आहिनि उहो जेके दिबू नाला। अमरकोट ज़िले में बायोमेट्रिक मुंहिंजी रिपोर्ट मूजिबि हर जेको बायोमेट्रिक वारो आहे 17 बायोमेट्रिक वारा आहिनि। हर बायोमेट्रिक वारो हर महीने 40 खां 45 जेके आहिनि घोषणू उस्तादनि जी लिस्ट ठाहे जेके TO ऐं DO जेके ऑफिस में जमा कराए त टोटल जेके आहिनि उहो 800 जे लॻभॻि जेके आहिनि बायोमेट्रिक असिस्टेंट इन घोषणू उस्तादनि जी लिस्टूं ठाहे DO ऐं TO खे डायरेक्ट ऑफिस में मोकिलनि था पर जेके वो उन कानून मूजिबि थियण दिजो खपे। जेके उस्ताद जेतिरा ॾींहं जेके एक्शन हूंदो आहे त उनजी शोखा ॾेई उनजी पघार मां कटौती ॾियणु खपे पर हिते जेके वो उस्ताद जी तंज़ीमूं जेके पेट तलफ़ आहिनि या गस्त आहिनि उहे जेके घोषणू उस्तादनि जी जेके वो सरबराह बणियल आहिनि जेके बायोमेट्रिक जे FD जी रफ़्त जेको DO या TO के उस्ताद खे शोकार ॾिए थो या उनखां पुछाणू करे थो या पघार मां कटौती थिए थी त उस्ताद जी तंज़ीम जा वफ़द आहिनि उहे DO या TO वटि पहुची वेंदा आहिनि ऐं दॿाउ विझी प्रेशर विझी जेके आहिनि वो शोकार ख़तमु कराईंदा आहिनि या जेके आहिनि तइलीम खाते में जेके आहिनि उस्ताद जी तंज़ीम जेके आहिनि वो उस्तादी तंज़ीमनि जा जेके अॻुवान आहिनि या उन उस्तादी तंज़ीम इन्वॉल्व हुअण करे जेके आहिनि उहो घोषणू उस्तादनि हुन ते को रोकथाम नथी थी सघे। अगरि कंहिंखे को DO कंहिंखे नोटिस ॾिए थो या शोकार ॾिए थो या हुनखे को उनजे पघार मां कटौती थिए उस्तादी तंज़ीमूं उहो घोषणू उस्तादनि जूं भरिजलियूं थियनि थियूं उनजे करे जेके आहिनि उहो इन में घोषणू उस्तादनि ते का बि रोकथाम नथी सघे। इन जेको घोषणू उस्ताद जो रेशियो आहे इनखे नथो रोके। काफ़ी जेके स्कूल अहिड़ा आहिनि जिते उस्ताद मुक़ररु थियल आहिनि उते महीने में 1 ॾींहुं वञनि था ऐं काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जिते जेके उस्ताद जी जॻह ॿिया माण्हू रखियल आहिनि त उस्ताद जी तंज़ीमूं आहिनि उनजी मुदाख़लत करे जेके आहिनि उहो वॾो इन में जेके नुक़सानु आहे। जी ठीकु आहे सोहेल, अमाची महिरबानी। नाज़रीन, सोहेल कुंभर असांखे उमरकोट खां आगाह करे रहियो हो। सिंध में अक्सर स्कूल बंदि ऐं मॉनिटरिंग सिस्टम गैरफाल, मास्तरनि जी गैर हाज़िरी ऐं स्कूल्स जूं इमारतूं ज़िबून हुअण करे तालीम जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। ॿाराड़ी जा अक्सर स्कूल वॾेरनि जूं ओताकूं या माल जे वाड़नि में तब्दील हुअण जूं रिपोर्टूं ईंदियूं रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जा तालीमी माहिर ऐं सानिया वंदन बि तालीम जी तबाही जो वॾो कारण ॼाणल मसइलनि खे करार ॾींदा रहिया आहिनि।